अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी हिन बोतल के डेकोरेट करने जो तरीको। आज इस बॉटल को डेकोरेट करने का तरीका मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। इसको मैं आज करूँगी पेंट। हिन बोतल ते कंदमि मां पेंटिंग। उन जे लाइ मूं वटि आहिनि ही एक्रिलिक पेंट्स। हिकिड़ा ही वॾा ट्यूब आहिनि, एक्रिलिक पेंट्स है मेरे पास, बड़े ट्यूब भी हैं और ये एक बॉक्स भी है जो मैं बहुत दफ़ा पहले भी दिखा चुकी हूँ कि अगर आप ये ले लें तो ये बहुत अरसा चलते हैं। उसके साथ साथ है मेरे पास परमानेंट मार्कर, ये हमें इसकी ज़रूरत पड़ेगी। और ब्रशेज़ हैं डिफरेंट साइज़ के, ठीक है। परमानेंट मार्कर आहिनि ब्लैक आउटलाइन ठाहिण जे लाइ ऐं डिफरेंट साइज़ जा ब्रशेज़ आहिनि। ये नंढड़ी प्लेट आहे, प्याली आहे, जंहिंमें मां कलर मिक्स कंदसि। उन खां अलावा ही पाणी आहे जेको असांखे ब्रश धोइण में कमु ईंदो, ऐं हिकिड़ो खपंदो असांखे नरम पुराणो कपिड़ो, ठीक है। कोई नरम कपड़ा पुराना ले ले जिससे हम ब्रशेस को साफ़ करेंगे। तो जो मैं शेड सबसे पहले बनाना चाह रही हूँ, जो मां शेड ठाहिण चाहियां थी, ब्लू जो हिकिड़ो शेड ठाहींदमि, तो उन जे लाइ मां ही कुझु कलर्स पाण में मिक्स थी कयां। त तव्हां ॾिसजो त मां ही जेके रंग ठाहियां, जेको शेड मूंखे खपे उन जे लाइ मां छा छा थी विझां हिन में। ही मूं हिकिड़ो फिरोज़ी आहे मूं वटि, ब्लू जो हिकिड़ो शेड आहे, इहो विधो आहे। ऐं उन खां पोइ वाइट में विझंदमि थोड़ा वधिक, ये मैंने वाइट डाला है साथ में। और ये डार्क ग्रीन है मेरे पास, थोड़ा सा ये डालेंगे, इतना सा, ठीक है। तो हल्को बिल्कुल थोड़ो डार्क ग्रीन ऐं उन सां गॾु गॾु ही ब्लू आहे ऐं वाइट आहे। इन्हनि खे मां कंदमि मिक्स ऐं पोइ चेक कंदमि तो वो शेड मुंहिंजी मर्ज़ीअ जो ठहियो या न। ब्रश खुश्क है बिल्कुल, तो इसको सिर्फ पानी में डिबो के झटक लेंगे। बुरश के पानी में बोड़े छंडे वठो ऐं पोइ हाणे असां हिनखे कंदासीं मिक्स। उन खां पोइ ॾिसूं त कहिड़ो शेड ठहे थो ऐं जेको मां चाहियां थी उहो आहे या न। टर्क्वाइज़ मां हिकिड़ो शेड चाहियां थी ऐं जेको मूंखे उमेद आहे त ही हिन में ठही वेंदो। ये ॾिसो, ही मुंहिंजी मर्ज़ी जो शेड आहे, ये शेड मुझे चाहिए था तो ये शेड बन गया है। अब इसको बॉटल को मैं पूरा पेंट कर लूँगी और स्ट्रोक्स जो हैं वो आप इस तरह लंबाई में लगाएं, ठीक है। तो हीअं ड्रैग में तव्हां हिन ते इहे स्ट्रोक्स हणो, छो त अगरि ईअं उगता सुगता हेठि मथे हणंदव त पोइ हिन में जेका ख़ूबसूरती न ईंदी। पूरो हिनखे कवर करिणो आहे, चङी तरह सां हिनखे फुल पेंट करे वेंदासीं पूरो मथे ताईं, पूरा इसको यहाँ तक, इसकी गर्दन तक हम इसको पेंट कर लेंगे। अब ये बोतल जो है पूरी मैंने पेंट कर दी है, पूरी बोतल मुंहिंजी पेंट थी वई आहे। ऐं हाणे हिन जे मथां कमु करण जे लाइ ज़रूरी आहे त असां हिनखे सुकायूं। इसको सूखने के लिए टाइम देना है, क्योंकि इसके ऊपर जो हम डिज़ाइन बनाएंगे तो गीले पे नहीं बना सकते। तो इस पेंट को सुखाना बहुत ज़रूरी है, इसलिए मैं इसको छोड़ दूंगी अभी ताकि ये सूख जाए। और दूसरा ये कि मेरे पास ये कुछ मिक्स किया हुआ पेंट बच गया है, तो ज़ाहिर है मैं इसको ज़ाया नहीं करूँगी, मैं इसके साथ कुछ पत्थर पेंट कर लेती हूँ जब तक ये मेरी बॉटल सूख जाएगी। अभी मैं पंखा चला लूँगी और इसको मैं टाइम दूंगी सूखने के लिए, और इतनी देर में मैं थोड़े से पत्थर पेंट कर लेती हूँ, इसलिए ये पेंट मैं ज़ाया नहीं करना चाहती और वो पत्थर जो है मेरे प्लांट्स के डेकोर में काम आ जाएंगे। तो अभी मैं इसको छोड़ रही हूँ, जब ये सूख जाएगा तो हम फिर दोबारा इस पर काम शुरू करेंगे। हाँ, ये बोतल मुझे तकरीबन सुकी वही है। इसको मैंने 20 मिनट दिए हैं फुल पंखे के नीचे रख के, पूरा 20 मिनट मां हिनखे तेज़ पंखे जे हेठां छॾियो आहे, पर हीअ परफेक्ट अञा न सुकी आहे, ठीक है। काफ़ी हद ताईं सुकी वही है, पर जीअं त हाणे मां कमु थी कयां इन लाइ मूंखे हिन ते अॻियां करिणो आहे जेको बि कुझु। सो जेकॾहिं तव्हां महसूसु कयो त तव्हांजी बोतल ते पेंट जो तह जेको आहे उहो सुठो न चढ़ियो आहे, अंदरां शीशो पियो नज़र अचे, त तव्हां हिनखे सुकाइण खां पोइ हिकिड़ो कोट ॿियो कयोसि। अगर आप समझते हैं कि कहीं कहीं से शीशा झलक रहा है तो इस पे रंग जो है पूरी तरह से नहीं हुआ, तो एक कोट करने के बाद उसको खुश्क कर लें अच्छी तरह से, फिर दूसरा कोट कर लें ऊपर। 2 कोट करने से ये बहुत इसका जो है अच्छा इस पे कलर आ जाएगा। तो अभी मैं इस पे पेंट करने वाली हूँ कुछ फूल बनाने के लिए सबसे पहले मैं इस पे मुख्तलिफ रंगों के डॉट्स पेंट कर लूँगी, ठीक है। हिन ते मां गुल ठाहींदमि बोतल जे मथां, त डांडियूं ऐं कुझु जेके हिन गुल ठाहिणा आहिनि, गुलनि जे लाइ मां सभिनी खां पहिरियों मुख़्तलिफ़ रंगनि में हिन जे मथां डॉट्स पेंट करे वेंदसि। उन जे लाइ मूं वटि नंढा नंढा ट्यूब्स आहिनि ऐं मां पंहिंजी पसंदि जा कलर्स हिन मां चूज़ कयां थी ऐं जेके मां करणु चाहियां थी हिन जे मथां गुल। ऐं ही मूं वटि 2 ब्रशिज़ आहिनि जिन सां मां कमु कंदसि, ऐं जंहिं ब्रश सां मूं हिन बॉटल खे पेंट कयो उनखे मां
धोई सुकाए छॾियो। जिस ब्रश के साथ मैंने इसको पेंट किया था उसको धोकर खुश्क कर लिया मैंने। और हमेशा अपने जो ब्रशेज़ हैं फ़ौरन धो लिया करें। और जो एक्रिलिक पेंट आप यूज़ करते हैं वो तो ब्रशेज़ पानी से आसानी से धुल जाते हैं। तो ये ज़रूरी है कि अगर आप अपने ये औजार जो है वो साफ़ रखेंगे तो काम अच्छा बनेगा। और कहीं किसी इंग्लिश मैगज़ीन में मैंने पढ़ा था कि गुड टूल इज़ हाफ डन, यानी अगर आपके औजार अच्छे हैं तो आपका आधा काम तो वैसे ही आसान हो जाता है। तो ज़रूरी है कि जिस चीज़ से आप काम कर रहे हैं, चाहे सिलाई हो कोई भी हो, उन चीज़ों को आप साफ़ सुथरा और मेंटेन रखें। प्लेट भी ये मैंने धो के साफ़ कर ली है, इसको रखते हैं अलग से। और अभी इस पर मैं करूँगी कुछ डॉट्स बनाऊँगी, तो उस पर बनाने के बाद मैं आपको दिखा देती हूँ कि मैंने इसके ऊपर क्या किया है। अब ये देखें, इस पर मैं 3 कलर से डॉट्स बना चुकी हूँ। ये डॉट्स जो है फाइनली फूल बनेंगे। और अभी इसको मुझे सूखने का टाइम भी देना है। और इन डॉट्स के बीच में मैं डंडियाँ और पत्ते बना लूँगी ग्रीन के साथ। ठीक है, तो हिन खे सुकण जो मूंखे टाइम भी ॾियणो आहे। ऐं ग्रीन जे शेड सां मां हिन जूं डांडियूं ऐं पन हिन जे विच में सॼा ठाहे वेंदमि त जीअं हिन जी ख़ाली जाइ जेका भी आहे उहा भरिजी वञे। अभी ये पहले तो इसको सुखा लूँगी मैं, उसके बाद में इसका ये पतले ब्रश के साथ इसकी डंडियाँ और पत्ते बनाऊँगी। हिन बोतल के मां पेंट करे छॾियो। आप देखिए, इस पे मैंने लाइट ग्रीन से पत्ते बनाए हैं, डार्क ग्रीन से मैंने थोड़ी मोटी सी शाखें बनाई हैं, और मल्टी कलर डॉट्स या जो भी कलर इस पर सूट करता हो उससे मैंने ये डॉट्स बनाए हैं फूल बनाने के लिए। और आप देखेंगे इस तरफ कि यहाँ पे 2 ग्रीन पत्थर भी जो हैं वो आपको नज़र आएंगे। ये मैंने पत्तों के लिए जो पेंट निकाला था वो थोड़ा सा बच गया, तो मैंने उसको 2 और पत्थरों को पेंट कर दिया। ये आपको दिखाने का मकसद ये है कि आप मटीरियल ज़ाया नहीं करें। ठीक है, तो जेको तव्हां मटीरियल आहे उहो ज़ाया न कयो। मूं त पत्थर पेंट कया आहिनि, ही मुंहिंजे प्लांट सां गॾु ॾाढा सुठा लॻंदा। अक्सर पत्थर मुंहिंजे प्लांट्स में पिया हूंदा आहिनि जेके मां ख़रीद करे ईंदी आहियां नर्सरी तां। त जेकॾहिं तव्हां वटि पत्थर न आहिनि ऐं तव्हां काई शइ पेंट कयो था, कुझु बची पियो आहे, त कंहिं ख़ाली बोतल खे उहो बचियल पेंट करे छॾियो, या को टिन हुजेव, को दॿो हुजेव, का बि अहिड़ी शइ जेका तव्हां डेकोरेट करणु चाहियो उनखे तव्हां पेंट करे सघो था। हाणे असां ही आहे परमानेंट ब्लैक मार्कर। ठीकु आहे, हिन ते तव्हांखे नज़र ईंदो शायदि परमानेंट लिखियल आहे। त हिन सां असां हिननि जी आउटलाइन ठाहींदासीं। थोड़ी मां करे चुकी आहियां, उहा तव्हां सां शेयर थी कयां। ये आप देखिए, ये ऐसे इस तरह से हम पूरे की आउटलाइन बनाएंगे। जैसे मैंने जो है जलेबी की तरह स्वेल एक बना लिया है फूल के बीच में, और डंडियों की मैंने दोनों तरफ से आउटलाइन बनाई है, पत्तों की आउटलाइन बना के एक बीच में लाइन खींची है ताकि वो पत्ते की शेप नुमाया हो जाए। त हीअं असां हिन में जीअं वंगड़ो ठाहियो मूं हिन में जलेबी वांगुरु गुल जे विच में, ऐं डांडियुनि जी बि आउटलाइन ठाहींदासीं, पतनि जी आउटलाइन ठाहींदासीं, ऐं पतनि जे असां विच में वरी इहा हिकिड़ी लकीर कढंदासीं जीअं पन जो पूरो इफेक्ट नज़र अचे। सो हाणे मां हिनखे कयां थी कंप्लीट, ऐं उनखां पोइ तव्हां सां शेयर कयां थी। ये बोतल मुझे तैयार है, आप देखें ये कैसी लग रही है। बोतल मेरी तैयार हो गई है। इसको सारा मैंने ये परमानेंट मार्कर के साथ जो है मैंने इसके ऊपर ये आउटलाइंस बनाई हैं, और ऊपर से जो है ये मुझे थोड़ी सी खाली लग रही है यहाँ से, तो मैं चाहती हूँ कि इस पर ये ज़रा सी मैं एक डोरी लगा लूँ ताकि ऊपर से जो है ये ऐसे खाली और अजीब सी नहीं लगे। इस ग्लू के साथ मैंने थोड़ी सी डोरी इसके ऊपर लगा दी है क्योंकि इसकी जो गर्दन है वो मुझे बिल्कुल ख़ाली लग रही थी। तो मूंखे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी अॼु जी वीडियो वणंदी। जेकॾहिं वीडियो वणेव, ही आइडिया वणेव त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणु चाहियो त कमेंट कयो, ऐं चैनल मुंहिंजो सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा मां घणो कुझु तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, हीउ ॾाढो प्यार सां मूं कमु कयो आहे। तव्हां पाण सोचो त हीअ बोतल
जॾहिं मुंहिंजे घर में सजंदी त केॾी सुहिणी लॻंदी। ऐं थी सघे थो त हे पथर जेके आहिनि मां हिन सां गॾु डेकोरेट करे छॾियां। हिन जे अॻियां जेकॾहिं मां ही पथर बि रखां ऐं हिन बोतल में मां प्लांट विझी रखां त तव्हां सम्झी सघो था त हीअ केतिरी ख़ूबसूरत लॻंदी। सो हमेशह प्यार सां कमु करणु घुरिजे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं सुठे आइडिया सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।